सबक़ अल्लाह ताला। असां सभिनी खे अल्लाह ताला पैदा कयो आहे। धरती ऐं आसमान बि अल्लाह ताला पैदा किया आहिनि। अल्लाह ताला सॼे जहान जो ख़ालिक़ ऐं मालिक आहे। हू मख़लूक़ खे रोज़ी रसाए थो। अल्लाह ताला असांखे ॾिसे थो, पर असीं उन खे ॾिसी नथा सघूं। अल्लाह ताला असांखे ॾिसण लाइ अखियूं ॾिनियूं आहिनि, ॿुधण लाइ कन ॾिना आहिनि, कमकार लाइ हथ ॾिना आहिनि, हलण लाइ पैर ॾिना आहिनि। हू असांजो साईं आहे, असीं उन जा बानहा आहियूं। अल्लाह ताला पंहिंजे बानहनि ते बेहद महिरबान आहे। उन असांखे नेक कम करण ऐं इबादत लाइ पैदा कयो आहे। हुन असांखे वॾियूं वॾियूं नेमतूं अता कयूं आहिनि। तंहिं करे असांखे अल्लाह ताला जो शुक्र अदा करणु घुरिजे, उन जे हुकमनि ते हलणु घुरिजे, हर मुश्किल में उन खां ई मदद वठणु घुरिजे, उन जी रोज़ाना इबादत करणु घुरिजे।